नाज़रीन, इन वक्त की ताज़ा तरीन ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी सॾे जे मोट में सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान पारां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी, कूड़े बहतान की बुनियाद ते कैद थियल प्रोफेसर नौतन लाल की आज़ादी, मासूम न्याणी फातिमा फरोड़ो जे खून सां इंसाफ़, मासूम न्याणी प्रिया कुमारी जे आज़ादी ऐं सकरंड लग ॻोठ मारी जलवाणी में शहीद कयल बेगुनाह सिंधियुनि जे खून सां इंसाफ़ करण, सिंध मां समूरे धारियनि जे नेकारी हमीद सब्ज़ोई जे बिला जवाज़ गिरफ़्तारी ख़िलाफ़ प्रेस क्लब टंडो मोहम्मद खान आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी सिंधी अदबी संगत जो अॻूणो मरकज़ी ख़ज़ानची आज़म भट्टीअ, ज़िला राब्ता सेक्रेटरी आगा जान आगा, शाख टंडो मोहम्मद खान जो सेक्रेटरी रफ़ीक आस लगारी, एजाज़ अली जिस्कानी, गुल ख़ासकेली, मुख्तियार निज़ामानी, डॉक्टर जमाल ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरे में अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, सुगड़नि, कलाकारनि, सहाफ़ियनि, सियासी ऐं समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं कारकुननि समेत हर मकतबा फ़िक्र जे फ़र्दनि भरपूर शिरकत कई। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर हुआ, हू जाणायल मुतालबनि जी मनता लाइ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ।